नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन मुल्की सियासत के अंदर हिन वक्त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लंडन के अंदर मौजूद है, जॾहिं त मुफ्ता इस्माइल जो नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर है वफ़्द साण वठी लंडन पहुतो है। IMF से जो PTI हुकूमत पारा मुआहिदो किया वियो हो, उन सिलसिले में IMF के वफ़्द से मुफ्ता इस्माइल ॻाल्हियूं कंदो। मुल्क की सियासी ख़ास तौर पर जो मुआशी सूरत हाल है उनमें इकोनॉमी सब का वडो चैलेंज है। उन सां गॾोगॾु सियासी इस्तेहकाम के लिए जो सियासी बहरान है वो अञा सूदो हल न थी सघियो है। हिन वक्त बे सदर डॉक्टर आरिफ अलवी जो है पंहिंजे उहदे ते मौजूद है। गवर्नर वारो जो इशू है ख़ास तौर पर पंजाब के अंदर वो अञा सूदो हल न थी सघियो है। पंजाब के अंदर सियासी बहरान, वडो वज़ीर असेंबली में तो चूंडजी चुको है पर हुन हलफ न खणी सघियो है, न ही उते काबीना की तश्कील थी सघी है। इन अहम इशूज़ ते अॼु असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी है। मुमताज़ चांग साहब पाण पीपल्स पार्टी पंजाब जा MP आहिनि, पीपल्स पार्टी जा अगवान आहिनि। स्काइप ते असांखे जॉइन किया है सीनियर तज़िये निगार ऐं सीनियर सहाफ़ी इज़हार सुमरो साहब। शुरू कयूं था सरदार मुमताज़ चांग साहब का। चांग साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चांग साहब, पंजाब के अंदर जो सियासी बहरान है, हमजा शहबाज शरीफ पंजाब असेंबली में अक्सरियती वोट खणी पंजाब जो वडो वज़ीर ते चूंडजी चुको है पर अञा ताईं वो हलफ न खणी सघियो है। हिन वक्त जो बहरान हले पियो ख़ास तौर पर गवर्नर जो मामलो है, गवर्नर जो है हमजा शहबाज शरीफ के हलफ खणाइण का इनकार करे छॾियो है। कीअं ॾिसो था मामलो जो है, अदालत में भी वियल है? जी अदा बिल्कुल ॾिसो, पाकिस्तान में सब खां वॾो सूबो 13 करोड़ की आबादी वारो सूबो है, जैमें का हुकूमत ना जी का शइ न है। ऐं इहा ॼाण ते ही सजी इमरान खान साहब जो नओं गवर्नर मुक़रर कयो, एक टाइगर टाइप के अची पंजाब से मुसलत कयो आ, जो कहीं लॉ कहीं कानून के तोड़ींदे ऐं हू पंहिंजा फैसला तो करे ऐं सिर्फ हट धर्मी करे वेठा आहिनि। छो जो ॾिसो ही जेको इलेक्शन थियो कोर्ट हाई कोर्ट जे चवण ते थियो ऐं उन्ही में तहां पूरे पाकिस्तान ॾिठो हूंदो ऐं नेशनल लेवल इंटरनेशनल लेवल ते भी माण्हुनि ॾिठो त हिननि छा कयो। ही सिर्फ हुकूमत में ही रहण चाहिनि था। असां भी अपोजिशन कई आहे, असां भी 3.5 साल 4 साल उन्हनि सां गॾु गुज़ारिया आहिनि, मगर कदें भी असां कहीं इन्ही तरह की बदतमीजी ऐं बद इखलाकी कोन कई है। ऐं जेको तहां स्क्रीन ते ॾिठो, टीवीनि ते ॾिठो, उन्ही खां बग़ैर जेको असां ॾिठो उहो त अवाम अञा ॾिठो ही न है। जेको हिननि कयो पुलिस उन्हनि सां का ज्यादती कोन कई, कंहिं अपोजिशन जे नुमाइंदे उन्हनि सां कोन कई। तव्हां ॾिसो उन्ही जे बावजूद असां ख़ामोश रहण ऐं इन्हनि जी बदज़बानी ॿुधी करे अगर अक्सरियत सां असां कामयाब थिया आहियूं, अपोजिशन कामयाब थी है ऐं हमजा शहबाज के 197 वोट मिलिया आहिनि, त उन्हनि खे हुकूमत करण जो हक़ है ऐं हुकूमत करे हू आवाम के रिलीफ ॾियण चाहिनि था, न कि असां को पीपल्स पार्टी उन मां को फ़ाइदो खणण थी चाहे, न PMLN। छो जो जेको मुल्क जी हिननि हालत करे छॾी है, ख़ास तौर पंजाब में सब खां पहिरियों त करप्शन जो जेको बाज़ार गरम हुयो ऐं मुख़्तलिफ़ नाला ॿुधा, कंहिंजो नालो नथो खणा, मगर ही नंढी लेवल खां थी करे चीफ सेक्रेटरी लेवल ताईं हिननि करप्शन जो बाज़ार गरम हुयो। उन्ही के ख़त्म करण लाइ या महंगाई ऐं बेरोज़गारी ऐं प्लस पंजाब जे लॉ एंड ऑर्डर के ठीक करण लाइ ही अपोजिशन की प्लानिंग हुई त हिननि खे कंहिं तरीक़े घर मोकिलिजे ऐं उन्ही में ॾिसो असां कामयाब थियासीं। असां बि साल खां PDM जलसा पई करे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं PDM खां अलॻि थी लॉन्ग मार्च कयईं, मगर असां गैर कानूनी तरीक़े सां कदें भी हुकूमत के ख़त्म करण या को अहिड़ो कदम कोन खयोसीं, को अहिड़ी शइ असां कोन कई जंहिंसां पाकिस्तान के नुक़सान थिए। हाणे ॾिसो था तव्हां जलसनि में सोशल मीडिया ते जेको तरीक़ाकार इमरान खान करे थो, इन सां मुल्क के भी नुक़सान है, उन्हीं के पाण जी पार्टी के भी तमाम वधीक नुक़सान है। ते असां इंशाल्लाह मुमताज़ साहब, हींअर पंजाब के अंदर गवर्नरशिप ऐं काबीना के
मामले ते पीपल्स पार्टी जा के PML-N सां इख़्तिलाफ़ आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु लंडन में मौजूदु आहे। इम्कानी आहिनि त हू नवाज़ शरीफ़ सां बि मुलाक़ात कंदो ऐं पीपल्स पार्टी पंजाब जे अंदरि पंहिंजो गवर्नर मुक़ररु करणु चाहे थी। नून लीग नथी चाहे त पंजाब में PP जो गवर्नर मुक़ररु थिए। न अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ॾिसो, असांखे का उहिदनि जी या गवर्नरशिप आहे या का वज़ारतूं हुयूं, सभ खां पहिरियों सभु पार्टियुनि जो फ़ैसिलो इहो हुयो त हिन नाहिल हुकूमत खे घर मोकिलिजे। इहो न हुयो त असांखे, ज़ाहिर आहे एतिरियूं पार्टियूं आहिनि, अपोज़िशन में 8 खां 10 पार्टियूं आहिनि, इख़्तिलाफ़ात राय ज़रूरु हूंदो आहे ऐं ज़रूरु हर कंहिं जे उन जी पंहिंजे हल्के जे हिसाब सां या सूबे जे हिसाब सां सभु कंहिं जूं ख़वाहिशात बि हूंदियूं आहिनि ऐं अवामी फ़ैसिलनि जे करे पंहिंजी पार्टी खे गॾु वठी हलणो हूंदो आहे। उहे ज़रूरु असांजूं हूंदियूं, मगर असां इहा ॻाल्हि न आहे त असां या पीपल्स पार्टी जी का क़ियादत का नाराज़गी जी ॻाल्हि आहे। ज़ाहिर लीडरशिप मिलंदियूं रहंदियूं आहिनि ऐं इनशाला अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, भले को उहिदा मिलनि पार्टी में या पंजाब में या किथे बि न मिलनि ताईं बि असां अवाम खे रिलीफ ॾियणो आहे। असां कंहिं बि चेयर ते वेही करे ऐं इनशाला हिन हुकूमत खे जेको बि 6 महीना आहे, साल आहे, 1.5 साल आहे ऐं इनशाला असां उनखे मज़बूत कंदासीं। ममताज़ साहब, तव्हां असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु रहो। इज़हार सुमरे खां असां ओपिनियन वठूं था। इज़हार साहब, कीअं ॾिसो था पंजाब जे अंदरि पाण वफ़ाक़ में बहरान ॾिठो ऐं हिकिड़ो डेडलॉक रहियो, हाणे उते वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों मरहलो मुकमल थी चुको आहे। हिन वक़्तु पंजाब जे अंदरि बहरान आहे ऐं गवर्नर वॾे वज़ीर जेको उतां सूबाई असेंबली मां चूंडियो वियो आहे उनखे हलफ़ खणण लाइ तयारु न आहे। तव्हां इन बहरान खे कीअं सम्झो था? त पीपल्स पार्टी बि उनजी कोशिशि आहे त पंजाब जे अंदरि गवर्नर जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो अचे। हिन में बिल्कुलु तव्हां जेको सवाल आहे उन जे अंदरि 2 धाराऊं आहिनि। हिकिड़ो त जेको हाणे अॻूणी अपोज़िशन जेका हाणे हुकूमती धुर आहे उन जे पंहिंजे दाख़िली बहरान जो मसइलो आहे। उन्हनि जे अंदरि बाक़ाइदे न रुगो डिफरेंसिस आहिनि पर किन जाइनि ते सीरियस इख़्तिलाफ़ बि आहिनि। जंहिंजो मिसाल वठिजे त बिलावल साहब खे फॉरेन ऑफिस जी जो खातो ॾिनो वियो, बिलावल साहब हलफ़ न खयो, बिलावल साहब लंडन वियो ऐं पोयां तारिक फ़ातिमीअ खे उन्हनि एडवाइज़र करे छॾियो। वरी अॼु जॾहिं हुते मामला कुझु बहितर थिया आहिनि त वरी तारिक फ़ातिमीअ खां उहो वठी छॾियऊं वापसि। चयो थो वञे त जेको डॉन लीग्स वारो मामिलो आहे, पर आउं उनखे डॉन लीग खां वधीक सम्झां थो त नवाज़ लीग पंहिंजो कार्ड प्ले कयो त ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां फॉरेन ऑफिस नथा खणो त पोइ असां पंहिंजो माण्हू आणींदासीं अॻियां। ऐं साॻे ई तरीक़े सां हिकिड़ो ॿियो वॾो सीरियस डिफरेंस जेको पीपल्स पार्टी नवाज़ लीग जे विच में आहे, पीपल्स पार्टी चवे थी त असांजी सेनेट में अक्सरियत ते करे सेनेट जो चेयरमैन जो उहिदो असांजो हक़ आहे। ऐं हूअं बि पीपल्स पार्टी जी हिकमत अमली हिन भेरे इहा आहे त हिकिड़ो त उहो चाहे थी त मुस्तक़िल उहिदा जीअं सदर आहे, सेनेट चेयरमैन आहे, स्पीकर आहे, आइनी उहिदा जेके आहिनि उहे आइनी बि ऐं मुस्तक़िल बि, छो त स्पीकर जो बि उहिदो जेसीं ताईं नई इलेक्शन ऐं नई हुकूमत नथी ठहे, स्पीकर वरी बि कंहिं हंधि ताईं स्टेटस हूंदो आहे हुनजो। सो हिकिड़ो उहिदो उन्हनि खे मिली बि वियो आहे उहो। सो पीपल्स पार्टी उहे बि चाहे थी, पर पीपल्स पार्टी उन सां गॾु ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां सीट एडजस्टमेंट चाहे थी। पीपल्स पार्टी चाहे थी त नवाज़ लीग उन्हनि खे 15 खां 16 सीटूं ॾिए पंजाब में ऐं नवाज़ लीग 7-8 सीटुनि लाइ राज़ी आहे। पर हिन वक़्तु जेको सभ खां वॾो बहरान आहे इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जे विच में, उहो आहे सेनेट चेयरमैन जे उहिदे ते। छाकाणि त इसहाक डार जेको आहे उहो बि परस आए रहियो आहे, उहो बि कैंडिडेट आहे। उहो चए थो त मूंखे सेनेट चेयरमैन करायो, हालांकि हुन हलफ़ बि न खयो आहे। तव्हांखे यादि हूंदो त कई दफ़ा हुन ते नोटिस बि निकिता, पर हू चए थो पहिरीं मूंखे हलफ़ खणायो ऐं पोइ सेनेट चेयरमैन करायो। ऐं पीपल्स पार्टी चए थी त इहो असांजो राइट आहे। ऐं सॼा मामला जेके लंडन में थी रहिया आहिनि हिकिड़ो नुक़्तो इहो आहे। सदर वारो जेको मामिलो आहे, आउं सम्झां थो त सदर वारे मामले ते फ़िलहाल का घणी ॻाल्हि ॿोल इन करे न थींदी हूंदी जो जेको इम्पीचमेंट आहे उहो हिकिड़ो डिघो प्रोसेस आहे, एतिरो आसान बि न आहे अपोज़िशन लाइ। अच्छा, इन विच में जेका मां ॿियो सुवाल कयो त गवर्नर जो जेको किरदारु आहे या ख़ुदि सदर जो जेको किरदारु आहे वेझड़ में, उन में 3-4 ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त शहबाज़ शरीफ़ सां बि उन सिंपल हैंडशेक ताईं ॻाल्हि ॿोल कई आहे, तमामु महदूद क़िस्म जी, को 10-12 मिंटनि जी, को घणी तफ़सीली ॻाल्हि ॿोल न थी आहे। ऐं उन में बि कोल्ड शोल्डर ॾेखारियो वियो आहे शहबाज़ शरीफ़ ॾांहुं। ऐं हेॾां गवर्नर बि तव्हां ॾिसो त अञा ताईं हलफ़ न पियो खणाए हमज़ा शहबाज़ खे। पर आउं सम्झां थो त कल्ह 3 खां उन्हनि ॾे बि हिकिड़ो मैसेज वियो आहे त तव्हांजा उहिदा आइनी उहिदा आहिनि, पार्टी उहिदा न आहिनि। उनजो मिसाल इहो ॾिनो वियो आहे त अॼु
गवर्नर हाउस लाहौर में PTI जे असद उमर ऐं ॿियनि खे प्रेस कॉन्फ्रेंस करणी हुई जेका आख़िरी वक़्त ते मुलतवी कई वई, छो त गवर्नर उनखे मना कयो त तव्हां गवर्नर हाउस में पॉलिटिकल एक्टिविटी न कयो। ऐं सम्झां थो त इन मामले जो बि फ़ैसिलो अदालत में ई थींदो ऐं पंजाब वारो मामिलो को एॾो मुश्किल न आहे। हीउ जेको नई दरख़्वास्त वापसि खणी आया आहिनि त जेको आहे पंजाब जो जेको वॾो वज़ीर आहे उन दरख़्वास्त जेका रेज़िग्नेशन ॾिनी सा ग़लति हुई ऐं वज़ीर आज़म ॾांहुं मुखातिब हुई, मिड़ई इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे टाइम गेन था कनि। पर मुंहिंजे ख़्याल में इहो हाणे 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, इहो मामिलो त सिधो थी वेंदो पंजाब वारो, छाकाणि त सवाइ तहरीक इंसाफ़ जे, इहो अहम नुक़्तो आहे, सवाइ तहरीक इंसाफ़ जे बाक़ी समूरियूं सियासी धुरियूं, आइनी धुरियूं, इदारा हिकिड़ी ॻाल्हि चाहिनि था त फ़िलहाल वक़्ती तौर ते मुल्क जी मईशत जंहिं ख़तरे खे मुंहुं ॾेई रही आहे उनखे नज़र में रखंदे स्टेबिलिटी आणिजे, इस्तेहकाम आणिजे। उन जे लाइ ज़रूरी आहे त हुकूमतूं पंहिंजी जाइ ते अची बीहनि, इदारा कमु करणु शुरू कनि, सरकार जो कार वहिंवार नॉर्मल थिए ऐं उन सां इन्वेस्टर्स खे कॉन्फिडेंस मिलंदो, सीड़पकारी थींदी, स्टॉक एक्सचेंज बहितर थींदी, डॉलर जो जेको ॾींहों ॾींहुं रुपए खे जो डीवैल्यू पियो करे उहो मामिलो रुकजंदो। सो एक्सपेक्टेशन्स इहे आहिनि। होॾां इमरान ख़ान ऐं कंपनी जो पूरो ज़ोर इन्हीअ ते आहे त मुल्क में बेचैनी पैदा कजे, हर रोज़ हिकिड़ी नई ॻाल्हि रखनि था, अफ़रा तफ़री जो माहौल जनम ॾियणु चाहिनि था ऐं समहाउ उन पासे धिकण जी कोशिशि कनि था जेको रिसेंटली श्रीलंका में हिकिड़ो एक्सपीरियंस थियो आहे। तंहिंजे करे आउं सम्झां थो त ही हिकिड़ी कुवत इहो सॼो कुझु न करे सघंदी, छाकाणि त ॿियनि मामलनि ते साॻे वक़्त ते जेका ही नई हुकूमत जुड़ी आहे वफ़ाक़ में, जेका इत्तेहादी हुकूमत आहे, उनखे बि हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी त उन्हनि खे ही उहिदा इन करे न मिलिया आहिनि त के हू ग़ैर मामूली सलाहियतुनि वारा आहिनि ऐं उन्हनि जूं वॾी के ख़िदमतूं आहिनि, उहे इन करे मिलिया आहिनि जो माण्हू सॼो मुल्क इमरान ख़ान जे हुकूमत ऐं हुन जे हुकूमत जे अंदाज़ मां बेज़ार हुयो, महांगाई ऐं ॿियनि माशी मसइलनि खां तंग हुयो। इन करे हिकु राय थी सभिनी माण्हुनि चयो त ठीकु आहे इन हुकूमत खे वञणु खपे। हाणे ही जेकॾहिं पाण में वज़ारतुनि ते विढ़ंदा ऐं जहिड़ा कंदा, उहिदनि ते तकरार पैदा कंदा त पोइ असुलु मक़सदु पोइते रहिजी वेंदो। सो असुलु मक़सदु जेको हिननि बि कमिट कयो हो त इलेक्शन्स रिफॉर्म्स थियनि, ऐं सम्झां थो नवाज़ लीग उन ते कुझु स्टेप्स बि खयां आहिनि। उन्हनि चयो आहे त असां जेको मशीनुनि जे ज़रिए इलेक्शन न कराईंदासीं। उनखां अलावा जेके ॿाहिरिनि मुल्कनि में रहंदड़ पाकिस्तानी ने उनखे जेको वोट जो हक़ु ॾिनो PTI, उहो शायदि कानून बि तब्दील करणु वञी रहिया आहिनि। सो असुलु बुनियादी कमु हिननि जो रिफॉर्म्स जो आहे। रिफॉर्म्स ॾांहुं अचनि, उहिदनि ऐं वज़ारतुनि खे हू ॿिए भेरे ॾिसी सघनि था। जॾहिं ईंदड़ आम चूंडुनि खां पोइ जंहिंजी बि हुकूमत हूंदी डेफिनेटली उनखे वज़ारतूं बि मिलंदियूं। ममताज़ साहब नालो था। ममताज़ साहब, ही इज़हार साहब जेका सीट एडजस्टमेंट वारो मामले ॻाल्हि कई त पंजाब जे अंदरि पीपल्स पार्टी PMLN सां सीट एडजस्टमेंट करणु चाहे थी, उनमें 15 खां 20 सीटुनि जी डिमांड आहे। ॿियो सेनेट जी चेयरमैनशिप वारो मामिलो आहे। छा इहे हक़ीक़तूं आहिनि त सीट एडजस्टमेंट वारे मामले ते मामला के आहिनि जेके अञा ताईं सेटल न थी सघिया आहिनि? बिल्कुलु दादा, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी ऑपोज़िशन जी हींअर सेकेंड लार्जेस्ट पार्टी पीपल्स पार्टी आहे ऐं उन्ही सां गॾु असां वटि सिंध सूबे में बि हुकूमत आहे। असां कॾहिं बि छो जो हिकु पीपल्स पार्टी जी पंहिंजी शनाख़्त आहे, पंजाब हुजे, पंजाब खां बि असां इमरान ख़ान या नवाज़ शरीफ़ जी पार्टियूं उहो आयूं आहिनि ऐं असांखे उन्हनि सां सीट एडजस्टमेंट जी ज़रूरत कोन पवंदी। का नंढी पार्टी हुजे, काफ लीग जहिड़ी हुजे या का ॿी हुजे, उहे करे सघनि थियूं। असांखे हुननि जी का ज़रूरत न आहे सीट एडजस्टमेंट ते। असांजो पंहिंजो हिकु मंशूर आहे ऐं पंहिंजी हिकु पहचान आहे। ॿी ॻाल्हि आहे त जेकी ज़ाहिरा सेनेट में बि असांजी अक्सरियत आहे ऐं सेनेट में असांजो हक़ बि आहे ऐं ज़ाहिरा लीडरशिप ही फ़ैसिला कंदी। इन ते आउं कोन ॻाल्हाइण थो चाहियां। बाक़ी जेके ॻाल्हियूं साईं कयूं, पंजाब ॾिसो, पंजाब भाईजान एतिरनि ॾींहंनि खां अगरि बग़ैर कंहिं एडमिनिस्ट्रेशन जे आहे थी वॾी अलमिया फिक्री आहे त छो जो असां खे सूबे खे जेके हालात थी विया आहिनि, जेके इमरान ख़ान ॾींहुं ब ॾींहुं करणु चाहे थो, इन ते सभ खां पहिरियों त असांजो जेकी कोर्टूं आहिनि, असांखे उमेदु आहे त जेको नेशनल असेंबली में डिप्टी स्पीकर रूलिंग ॾिनी उन्ही ते सख़्तु एक्शन खणणु खपे। सेकेंड, जेके कानून टोड़नि था, जीअं तव्हांजी पंजाब असेंबली में पंहिंजे ई डिप्टी स्पीकर ते जेको चीफ मिनिस्टर जो कैंडिडेट आहे उन जो तव्हां ॾिसो त हुन छा गुंडागर्दी कराई। ऐं टियों, जेको गवर्नर पंजाब वेठो आहे हू छा पियो करे।
अगरि ही इन्हनि ते सख़्त फ़ैसिला न थिया विया त को शरीफ़ माण्हू सियासत खां ई सभु किनारो कंदा त ही कहिड़ी सियासत अची वई आहे। हर को माण्हू पंहिंजे हिकु जेको इलेक्टेड थी इज़त खणी पंहिंजी ऐं 4 लख जी 8 लख जी वोट खणी करे हिकु नुमाइंदगी खणी करे असेंबलियुनि में अचे ऐं उन्हनि सां ई हशर थिया वञनि। शरीफ़ माण्हू डिप्टी स्पीकर हिननि जो पंहिंजो डिप्टी स्पीकर ममता हुयो। साहब, हिन हुकूमत के तमामु घणा चैलेंजिस आहिनि। पॉलिटिकली अनस्टेबिलिटी जो मामलो, मुआशी इस्तेहकाम, इकोनॉमी हिकिड़ो वॾो मामलो आहे। तव्हां सम्झो था त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु लंडन में मौजूदु आहे। बलोचिस्तान नेशनल पार्टी PTM जा मामला आहिनि। तारिक फ़ातमी जीअं इज़हार साहब चयो त उनखे फॉरेन ऑफिस जी जेको आहे उते मुक़ररु कयो वियो। पोइ जॾहिं प्रेशर आयो त उनखां इहो उहिदो वापसि वरितो वियो। डॉन लीक्स जो बि मामिलो किथे न किथे जेको आहे उन सां लाॻापियल रहियो आहे। त के त मामला आहिनि जो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक़्तु लंडन में मौजूदु आहे। ॾिसो, पाकिस्तान जो हींअर जेको सभ खां मैशियत जो असल मेन मसइलो इहो आहे, छो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी बि पाकिस्तान ते गवर्नमेंट कई आहे, ईअं ई PMLN कई आहे। हिन बिल्कुलु चैलेंज सम्झी करे ही इन्ही टाइम हालात में को बि पार्टी गवर्नमेंट वठण लाइ तयारु कोन हुई, मगर ही नेशनल गवर्नमेंट टाइप ही परफॉर्म कंदी ऐं असांखे यकीन आहे पंहिंजी पार्टी ते बि ऐं अपोज़िशन ते त ही मुल्क खे इंशाल्लाह हिन चैलेंज मां, हिन परेशानी मां ऐं हिन खसारे मां ॿाहिरि कढणो पवंदो। बाक़ी ही सियासी मीटिंग्स आहिनि ऐं इन में जेके बि असां नथा सम्झूं त असांजी क़यादत कंहिं बि उहिदे लाइ या कंहिं ॿियनि शयुनि लाइ नवाज़ शरीफ़ साहब वटि वई आहे। ज़ाहिर मुल्क जा अंदरूनी बैरूनी सभु मामलात आहिनि, उन्हनि ते उन्हनि सां मिलणु खपे। हू 3 दफ़ो प्राइम मिनिस्टर रहियो आहे, पार्टी जी सीनियर लीडरशिप आहे ऐं उन सां मिलण में को हर्ज कोन्हे। का असांजी का डिमांड खणी या का अहिड़ी शइ का उन लाइ न विया आहिनि। जी इज़हार साहब, असां ॾिसूं था त इत्तेहादिन सां जेके मौजूदा हुकूमत आहे उनमें बलोचिस्तान नेशनल पार्टी PTM मोहसिन दावड़ जो मामिलो जेको आहे, ख़ासि तौर ते 16 अप्रैल ते जेको अफ़गानिस्तान में ड्रोन हमिलो कयो वियो, उनमें यूनिसेफ तरफ़ां इहा तस्दीक कई वई आहे त 20 ॿार जेके आहिनि उन ड्रोन हमले में मारिजी विया आहिनि। इहो कीअं मुमकिन हूंदो? PTM मोहसिन दावड़ या बलोचिस्तान नेशनल पार्टी जे लाइ बलोचिस्तान में जेका सूरत हाल आहे त उहो जेका इत्तेहादी हुकूमत आहे उन्हनि सां गॾु हली सघनि। सिक्योरिटी जे इशूज़ जेके आहिनि उहो बि हिन हुकूमत जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहिनि। तव्हां सम्झो था त सिक्योरिटी पॉलिसी जेका आहे उनमें को शिफ्ट अची सघे थो? ॾिसो, सिक्योरिटी जा मामला त हुकूमत जे हथ में न आहिनि, इहो सभिनी जे ॾाढो आलम आश्कार ॻाल्हि आहे। ऐं मोहसिन दावड़ वारी जेका सोच आहे या जेका उन स्पीच बि कई वॾे ॾींहं अॻु में क़ौमी असेंबली में, उन मां ज़ाहिर आहे त हू स्टेट जे अपरेटस में जेके ॻाल्हियूं करे थो उन में शायदि हुनखे वज़ारत न मिले या कैबिनेट जो हिसो न थी सघे। छो त काबीना में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त इंतिहाई सेंसिटिव ऐं इंतिहाई अहम फ़ैसिला थींदा आहिनि। उते रुॻो कंहिं वज़ारत जी ॻाल्हि न थींदी आहे, पर पूरी हुकूमत जी ॻाल्हि थींदी आहे। सभिनी खातनि, मामलनि, सरकार, फॉरेन पॉलिसी, मईशत, मुल्क जे दिफ़ा समेत केतिरनि ई मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त मता मोहसिन दावड़ खे उन्हनि सबबनि जे करे जेके कुझु सबब हुन पाण बि ज़ाहिर कया आहिनि पंहिंजे तक़रीर में, उनखे शायदि वज़ारत न मिले। ऐं रही ॻाल्हि मेंगल साहब जी, त उन सां अॼु मामला ठीकु थी विया आहिनि उन्हनि जा। मेंगल साहब हमेशह घणो ज़ोर इन्हनि ॻाल्हियुनि ते ॾींदो रहियो आहे त हुननि जा जेके माण्हू आहिनि, मिसाल हुननि जा मिसिंग पर्सन आहिनि या ॿिया मामला आहिनि, त उन्हनि ते हुनजो फोकस रहियो आहे। या बलूचिस्तान में उते जेके लोकल लेवल ते इशूज़ आहिनि उन्हनि खे मां सम्झा थो इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त जेकॾहिं बलूचिस्तान जी सियासी क़यादत सां ॻाल्हि ॿोल्हि कजे। हालांकि सिंध जे माण्हुनि खे बि मेंगल साहब सां या ॿियनि बलोच अॻवाननि सां सिंध जे माण्हुनि वॾो निभायो आहे, पर वेझर में मेंगल साहब जी पार्टीअ ॿ हिकिड़ा अहिड़ा क़दम खयां आहिनि जिन ते सिंध जे माण्हुनि खे बि तकलीफ़ आहे, ॾुख आहे। जेको हिकिड़ो त हुन जंहिं अंदाज़ में नाज़िम जोखे जे क़तल केस में मुलविस जाम करीम खे जहाज़ में चाढ़े वञी कोयटा मां ज़मानत कराई हुई। वरी हींअर रिसेंटली नवाज़ लीग ऐं MQM जो जेको ठाह थियो आहे, जंहिंमें नवनि इंतिज़ामी यूनिटनि जो मामिलो आंदो वियो आहे, उते बि BNP मेंगल जेका आहे उहो ज़मानती आहे हुन इत्तेहाद जो, हुन ठाह जो। सो असांखे हैरत थी त बलोचनि जे मसइलनि ते हमेशह सिंधी माण्हुनि हिकिड़ो ज़बरदस्त स्टैंड वरितो आहे, उन्हनि जो साथ ॾिनो आहे, उन्हनि खे सपोर्ट ॾिनो आहे। ऐं शायदि हमेशह बलोचनि बि इहो सम्झो आहे त सिंध उन्हनि जो ॿियो घरु आहे।
तंहिंजे करे असांखे उमेद इहा हुई त मेंगल साहिबु इन मामले ते बि ईअं ई स्टैंड वठंदो जीअं हू पंहिंजे बलूचिस्तान जे मामलनि ते हुकूमत साज़ी जे हवाले सां स्टैंड वठे थो, पर अनफॉर्चुनेटली ईअं न थियो। ऐं सम्झां थो त मेंगल साहिबु बि देरि सवेर अची वेंदो। बाक़ी ANP ऐं पीपुल्स पार्टी जी पाण में कॉम्बिनेशन आहे, जेसि ताईं पीपुल्स पार्टी हुनखे न चवंदी ओसी ताईं ANP न ईंदी। ॿियो ANP जी अददी अक्सरियत बि न आहे असेंबली में, एतिरी घणी एतिरा घणा मेंबर बि न आहिनि हुननि जा, तंहिंजे करे उन्हनि खे अगरि मिलणी बि हूंदी त का हिकिड़ी वज़ारत मिलंदी। ऐं सम्झां थो ॿिए फेज़ में इहे बि सभु सेटल थी वेंदा मामला, छो त हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी त हे सभु जेके धुरियूं आहिनि, तव्हां ॾिठो त हिकु राति अॻु में इहे बयान आया पे त पीपुल्स पार्टी बि न पई शामिलु थिए काबीना में। ख़ुदि ज़रदारी साहिब बि चयो त फ़िलहालु असांजो त ख़्यालु न आहे। पर पोइ तव्हां ॾिठो त रातो राति में कहिड़ो करिश्मो थियो, किथां कहिड़ा पैगाम पहुचाया विया जो सुबुह जो पोइ सभु लाइन में बीठा हुआ हलफ़ खणण जे लाइ। ऐं बाक़ी रही ॻाल्हि बिलावल साहिब जी, त हू पार्टी जो चेयरमैन आहे, हुनजा ज़रूरु पंहिंजी पार्टी पॉलिसी बि हूंदी, पर मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे ऐं जीअं असांजे दोस्त ॻाल्हि कई त अहिड़ी का ॻाल्हि न आहे उहिदनि जी, उते बि मां थोरो हिकिड़ी ॻाल्हि रिकॉर्ड ते आणियां त ख़ुदि कमर ज़मान कायरा TV जे 2-3 प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि चई चुको आहे त बिल्कुलु सेनेट जी चेयरमैन त असांजो राइट आहे, उहो असांखे मिलणु खपे। होॾां इसाक डार जेको आहे उहो नवाज़ शरीफ़ जो वेझो रिश्तेदार आहे, तंहिंजे करे नवाज़ शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ जे तमामु घणो क्लोज़ आहे। हिन वक़्तु बि लंडन में हुन सां गॾु आहे, चवनि था त उहो अचण जी तयारी करे रहियो आहे इसाक डार त जल्द खां जल्द वापसि अचां। सो नवाज़ शरीफ़ लाइ बि इहो थोरो इम्तिहान वारी सूरत हाल आहे त हू या त इसाक डार जी ॻाल्हि मञे या पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि मञे। ऐं सम्झां थो प्रिंसिपली पीपुल्स पार्टी खे सेनेट चेयरमैनशिप मिलणु खपे, छाकाणि त उन्हनि जी अक्सरियत आहे। सो हाणे ईंदड़ ॾींहंनि में ॾिसिजे। इन विच में जेको संजराणी साहिबु आहे उहो बि वॾो सियासत जो हिकिड़ो आहे, नओं रांदीगर पर तजुर्बेकार आहे, माना हुनजी महारत ममताज़ वॾी साहब खां लास्ट क्वेश्चन। ममताज़ साहब आसिफ ज़रदारी लाइ चए पियो वञे त हिन सॼे मामले में उहो गारंटियर आहे। PTM ऐं बलोचिस्तान नेशनल पार्टी ख़ासि तौर ते मोहसिन दावाड़ वारो मसइलो जीअं इज़हार सुमरो साहिबु चयो त उहो त स्टेट सां वाॻियल आहे। तव्हां सम्झो था त BNP ऐं PTM वारो मामिलो जेको आहे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशुनि सां हल थी वेंदो ऐं ईंदड़ जेको काबीना आहे ॿियो मरहलो उनमें ख़ुदि बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही जेको वज़ारत जो कलमदान संभालींदो? ॾिसो न, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ख़ासि तौर ते मोहतरम आसिफ ज़रदारी साहिबु जेको आहे हू कॾहिं बि पंहिंजे कंहिं इत्तेहादी खे कोन छॾींदो, ऐं भले हू पीपल्स पार्टी जी कंहिंखे बि मिनिस्ट्री छॾाए करे उन्हनि खे ॾियणी पए, मगर हुन इत्तेहाद खे गॾु वठी जॾहिं बि जंहिंसां वाइदो कयो आहे हू निभाइणु सम्झे थो त, ऐं निभाइण खां बि हू वधीक पाण खे नुक़सान ॾेई करे। जीअं सिंध जी ॾिसो तव्हां केतिरो पंहिंजी मिनिस्ट्रियूं ऐं सिंध में अक्सरियत न हूंदे MQM खे हुनखे गॾु वठी हलणु ऐं बाक़ी शयुनि ते त हू छा जेके आहिनि बलोचिस्तान ममताज़ साहब जेके पीपुल्स पार्टी सां मुतहिदा सिंध दुश्मन मुआहिदा कया आहिनि उते सॼी सिंध जो अवाम जेको आहे पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो आहे। अॼु सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो आहे, उन बि इनखे रद्द करे छॾियो आहे त उन जंहिं मामलनि ते सिंध जी अवाम खे ख़दशा आहिनि त उहे कीअं इम्प्लीमेंट थी सघंदा हिकिड़े मुआहिदे तहत? न, सिंध दुश्मन जेके मनसूबा आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि कोन कंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु सिंध जी जेके आहिनि नुमाइंदा आहिनि उहे हिलाली पुट आहिनि सिंध जा, हू कॾहिं बि सिंध सां कॾहिं बि पीपल्स पार्टी कॾहिं बि गदारी उनखे ऑन करे थी। ऐं इहे सिर्फ़ु जेके आहिनि कुझु दोस्तनि जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इनशाला उन्हनि खे बि असां इन्हनि ते बिल्कुलु राज़ी कंदासीं ऐं उन्हनि जी मर्ज़ी जे मुताबिक़ ई फ़ैसिला थींदा। महिरबानी मुमताज़ चांग साहब। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयो था। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में नाले वारे मुआशी माहिर इश्तियाक बेग साहब भी असांखे जॉइन किया है। असां प्रोग्राम में खेस भलीकार चऊं था। इज़हार सुमर साहब ना हलूं था तो इज़हार साहब हींअर जेको दादू फरीदाबाद में वाक़ियो थियो बाहि जो वाक़ियो ऐं उहो बाहि जो वाक़ियो जेको आहे सॼो जेको गवर्नमेंट जी कारकर्दगी आहे उनजो अछो चिठो साम्हूं असां पब्लिक जे आॾो आणे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर हुजे, उते म्यूनिसिपलिटी हुजे या पूरी हुकूमती मशीनरी जेका आहे उहो तमाशो ॾिसंदी रही, ॿार सड़ंदा रहिया। कीअं ॾिसो था हिन अफ़सोसनाक वाक़े खे? तव्हां अंदाज़ो करियो त ज़िले दादूअ में
फायर ब्रिगेड जूं कुल 8 गाॾियूं आहिनि ऐं उन्हनि मां 7 ख़राबु आहिनि। इहा आहे असांजे हुकूमत जी कारकर्दगी जेका 14 सालनि खां हिकिड़ी पार्टी जी हुकूमत आहे। सिंध में जेको गवर्नेंस जो इशू आहे, ही वाक़ियो सिधी रीति उन सां जुड़ियल आहे ॿिनि हवालनि सां। हिकिड़ो गवर्नेंस जो हिसो हूंदो आहे पॉलिटिकल, यानी कि वज़ीर कबीर वज़ीर आला ॿिया, ऐं हिकिड़ो हूंदो आहे ब्यूरोक्रेटिक या कामूरा कमिश्नर डिप्टी कमिश्नर। कमिश्नर डिप्टी कमिश्नर कीअं मुक़ररु थियनि था, उन्हनि खे कहिड़ा टास्क मिलनि था ऐं उहे कहिड़ा टास्क पूरा कनि था, इहे सॼी दुनिया खे ख़बर आहे। ऐं कहिड़ियुनि सिफ़ारिशुनि ते उहे उते रहनि था उन्हनि उहिदनि ते, इहा बि सभिनी खे ख़बर आहे। तंहिंजे करे उहे रिवायती जेका कामोरे वारी एफिशिएंसी आहे उहा किथे बि नज़र नथी अचे। बाक़ी रही ॻाल्हि वज़ीरनि ऐं उन्हनि जी, त उते जंहिं महिल हाणे ॾिसो न हिन वाक़े में बि ईअं थियो त लॻभॻि 48 कलाक थी विया त हुकूमती धुर जो को लोकल सतह जो MP MNA बि कोन पहुतो, बिल्कुलु बिल्कुलु। जंहिंजो तक हुयो। असां वज़ीर आला जी ॻाल्हि नथा कयूं। ऐं पोइ वरी जॾहिं पब्लिक प्रेशर थियो सोशल मीडिया ते ठीकु ठाक इन्हनि खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो, त उन खां पोइ वरी बिलावल साहब जो ट्विटर तां ट्वीट आयो ऐं उन खां पोइ CM साहब रवानो थियो। माना जेकॾहिं सिंध में को कमु करिणो आहे त पोइ पहिरीं पार्टी चेयरमैन खे ट्वीट करिणो पवंदो ऐं पोइ CM खे कमु करिणो पवंदो। इहो माना हैरतनाक ऐं अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त वाक़ई जी नोयत तव्हां ॾिसो, जंहिं अंदाज़ में मासूम ॿारड़ा सड़ी रख थी विया आहिनि, इहो हिकिड़ो हिन जदीद दौर में इंतिहाई अफ़सोसनाक ऐं ड्रिजारींदड़ वाक़ियो आहे। ऐं सिंध हुकूमत खे फौरी तौर ते पंहिंजो जेको इन क़िस्म जो सिस्टम आहे जंहिंमें बाहि विसाइण जा औज़ार ऐं ॿियूं शयूं ऐं मामला आहिनि, उन्हनि खे रिव्यू करिणो पवंदो, पब्लिक करिणो पवंदो। माण्हुनि खे जेका हाणे हिकिड़ो हिन में जेको ॿियो नुक़्तो अथव न, उहो तमामु इम्पॉर्टेंट आहे। सिंध में वॾे अरसे खां जेका लोकल बॉडीज़ जो निज़ाम आहे, जंहिंमें इहे शयूं बची थी वञनि, बाहि विसाइण जा औज़ार, गाॾियूं, मामला ऐं सफ़ाई जो निज़ाम ऐं इन क़िस्म जा बुनियादी हेठीं लेवल जा कम, उहो सॼो सिस्टम ॾिनल आहे ब्यूरोक्रेट्स खे। ऐं उन खां अॻु में जेको पॉलिटिकल माण्हुनि वटि बि रहियो मकानी निज़ाम, उहो बि ईअं हो जो चवंदा सिंध में त ही लोकल बॉडीज़ जो सिस्टम ईअं जी हिन जूं वॾेरनि जूं ऐं सियासतदाननि जूं ATM मशीनूं आहिनि। त डिलीवरेंस जी का ॻाल्हि न हुई, अपग्रेडेशन जी का ॻाल्हि न हुई। नतीजे में रुगो ही दादू में न आहे। अवां इहो सम्झी छॾियो त ही हिकिड़ो वाक़ियो आहे, पर अहिड़ा ॿिया वाक़िया बि थी सघनि था, छाकाणि त ही इन खां अॻु में शिकारपुर में हिकिड़ो वाक़ियो थियो, सिंध जे कुझु ॿियनि शहरनि में वाक़िया थिया, न रुगो बाहि लॻण जा वाक़िया थिया, पर ॿिया जेके बेसिक बुनियादी सहूलियतुनि जी अणाहठ वारा मामला हुआ, इहे लगातार बिल्कुलु अमां सही चओ था त गवर्नेंस जा जेके मामला आहिनि इंतिहाई बैड गवर्नेंस आहे। ऐं उन फरीदाबाद जो वाक़ियो जेको आहे असांजे आॾो आहे। IMF जे हवाले सां जेका सूरताल आहे, मुफ्ता इस्माइल साहब जी अॻुवाणी में वफ़्द जेको आहे बरतानिया रवानो थी वियो आहे। इश्तियाक बेग साहब असां लाइन ते मौजूद आहे। इश्तियाक साहब, कैसे देखते हैं मुल्क में जो इकोनॉमी सबसे बड़ा चैलेंज है इस हुकूमत के लिए? आप समझते हैं कि इस वक्त मुफ्ता इस्माइल उसकी सरबराही में जो वफ्द IMF से मुज़ाकरात करने के लिए लंदन में मौजूद है, आप समझते हैं कि इकोनॉमी का जो बड़ा चैलेंज है वो किस हद तक हल हो सकेगा? देखिए, मेरी मुफ्ता इस्माइल साहब से बात हुई थी जाने से पहले, और वो बहुत पुरुम्मीद हैं कि वो IMF को राजी करेंगे इस चीज के लिए कि वो पाकिस्तान को थोड़ी सी, एक तो हमारी ट्रेंच मिलनी है हमें $1 बिलियन की, उसको रिलीज करे। मगर क्योंकि पिछली हुकूमत ने उनके साथ जो मुआहदा किया था उस मुआहदे को तोड़ दिया था, और वो 10 रुपए जो पेट्रोल के ऊपर और 5 रुपए इलेक्ट्रिसिटी के ऊपर उन्होंने कम किए थे, वो मुआहदे की खिलाफ वर्जी थी। मुफ्ता इस्माइल साहब ने ये बतला रहे हैं कि मैं जाके उनको बतलाऊंगा कि हमारे लिए पॉसिबल नहीं होगा कि एकदम से हम इंक्रीज करें इस चीज के, और लोग जो हैं इसको बर्दाश्त नहीं कर पाएंगे। तो अगर वो हमारे साथ थोड़ी सी रियायत करती हैं कि हमें कुछ वक्त दिया जाए कि जिसके बाद हम इन प्राइसेस को दोबारा एडजस्ट कर लें, तो उम्मीद है कि हमें $1 बिलियन की जो ट्रेंच है वो IMF देगा। देखिए, IMF के लिए इसलिए बड़ा जरूरी होता है कि अगर IMF के साथ आप होते हैं और IMF आपको साथ रिकॉग्नाइज करता है, तो दूसरे वर्ल्ड बैंक हो गए, एशियन बैंक हो गए, पेरिस क्लब हो गया, ये सब भी आपकी मदद करने को तैयार होते हैं। मगर अगर IMF के साथ आप नहीं हैं और IMF के साथ आपके ताल्लुकात खराब हैं, और हमने उनके साथ अपना जो एग्रीमेंट किया था उसको हमने पूरा नहीं किया, तो इससे दूसरी जगह से भी हमें कोई मदद नहीं मिलती और हमारी सिचुएशन और बहुत ज्यादा खराब हो सकती है। मगर
पुरुम्मीद हैं मिस्टर इस्माइल साहब, और आज वो जाने से पहले लंदन के अंदर रुके हैं, जहाँ पे उनकी नवाज शरीफ साहब से भी मुलाकात हुई है और इसाक डार साहब से भी मुलाकात हुई है। और वहाँ पे भी उनको यही कहा गया है कि किसी हालत में आपने प्राइस को किसी तरीके से नहीं बढ़ाना, क्योंकि अवाम जो है वो इस वक्त ये बोझ नहीं उठा पाएंगे। तो आप IMF को कन्विंस करें कि वो हम पे थोड़ा होला हाथ रखे। बेग साहब, पेट्रोल नर्क के हवाले से, कीमतों के हवाले से हम बात कर रहे थे। हाँ जी, देखिए मैं आपको बतलाऊं, मैं फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स का वाइस प्रेसिडेंट भी रह चुका हूँ और इकोनॉमी को समझता हूँ। इस वक्त ये हो रहा है कि जिस प्राइस पे हम पेट्रोल को या पेट्रोलियम जितनी भी मसनूआत हैं उनको हम इम्पोर्ट कर रहे हैं, पेट्रोल में 30 रुपए कम पे हम उसको बेच रहे हैं। हमें इस वक्त पर लीटर 30 रुपीज का फर्क पड़ रहा है और पर डे हमें कोई 1 बिलियन रुपीस का हमें लॉस सस्टेन करना पड़ रहा है। अगर इस लॉस को आप ज्यादा अरसे तक लेके चलेंगे तो हमारी मईशत जो है वो तबाही से दो चार हो जाएगी। और इसमें क्या हो रहा है कि ये हम 30 रुपए जो बेच भी रहे हैं कम के अंदर, इसमें एक मोटरसाइकिल वाले को, गरीब आदमी को कम फायदा हो रहा है, मगर वो लोग जो लैंड क्रूजर्स चला रहे हैं, बड़ी बड़ी गाड़ियां चला रहे हैं, उनको हुकूमत उनको भी सब्सिडाइज कर रही है, क्योंकि जब वो सस्ता सब्सिडी वाला पेट्रोल दे रही है तो उनको भी बेनिफिट मिल रहा है। ज्यादा बेनिफिट बड़ी बड़ी गाड़ी वाली जो हैं वो उठा रहे हैं और बेचारे पेट्रोल जो हैं वो बहुत कम यूज करते हैं मोटरसाइकिल वाले, और ये उनको कम हो रहा है। तो मेरे ख्याल से देखिए पूरी दुनिया में इस वक्त पेट्रोल के प्राइसेस बढ़े हैं। हमें भी ये चाहिए कि इस पे कोई प्रॉफिट गवर्नमेंट नहीं ले रही, मगर जिस चीज पे इम्पोर्ट कर रही है, जो हमारी कॉस्ट आ रही है, उसको पास ऑन करना जो है वो बहुत जरूरी है। क्योंकि अगर हमने ऐसा नहीं किया तो हमें यहाँ पे तो थोड़ा सा फायदा हो जाएगा, लोगों को रिलीफ नजर आ रहा है, मगर ये रिलीफ नहीं है, ये आगे चल के हमें बहुत ज्यादा नुकसान पहुंचाएगा और महंगाई के अंदर इजाफा इस चीज की वजह से होगा। और खुदा ना खास्ता देखिए, हम नहीं चाहते कि हमारा पाकिस्तान का शहर भी जो है वो श्रीलंका की तरह हो। जैसे आपको मालूम है कि श्रीलंका में इस वक्त पेट्रोल इंपोर्ट नहीं हो रहा, दवाई इंपोर्ट नहीं हो रही है, तमाम चीजें, ना उनके पास पैसे हैं। इस वक्त हमारी खजाने की हालत यह है कि हमारे पास सिर्फ स्टेट बैंक के पास 11 बिलियन और 7 बिलियन जो हैं वो इस वक्त 6 बिलियन जो हैं वो बैंकों के पास हैं। और ये हमारे पास जो अमाउंट है ये 2 महीने की भी हमारे इंपोर्ट जो है उसके बराबर नहीं है। सिर्फ 1.5 महीने की हम इंपोर्ट को इससे सस्टेन कर सकते हैं। तो और इसमें से भी सबसे बड़ी चीज है ये 11 बिलियन जो स्टेट बैंक के पास है, इसमें से भी 3 बिलियन जो है वो ऐसा अमाउंट है और 2 बिलियन सऊदिया ने और 3 बिलियन सऊदिया ने और 2 बिलियन यूएई ने दिया है। उसको हम यूज नहीं कर सकते, उसको हम शो तो कर सकते हैं कि हमारे पास है। तो मुझे पूरी उम्मीद है कि जी देखिए IMF भी हमारे से कोऑपरेट करेगी और वो नहीं चाहेगी एक कंट्री जो न्यूक्लियर पावर है वो जो है कलेप्स हो या उसकी पोजीशन भी जो है वो श्रीलंका की तरह हो। और इस वक्त हमें बड़ी शदीद जरूरत है। मगर इमरान खान साहब ने, मैं आपको बतला रहा हूं कि जिस तरह मिर्जा इस्माइल ने भी कहा है कि लैंड माइन जो है वो बचा के गए हैं। साथ ही PTI के लोग जो हैं वो अपने लोगों को कह रहे हैं कि पाकिस्तान आप रेमिटेंसेस नहीं भेजें। और एक रोशन डिजिटल एक प्रोग्राम जो पाकिस्तान में शुरू हुआ था उसमें से भी बहुत ज्यादा हैवी विड्रॉइंग्स हुई हैं। और ये PTI के लोग जो हैं वो ओवरसीज पाकिस्तानियों को ये कह रहे हैं कि अपना पैसे जो हैं वो पाकिस्तान से निकालें। ये बिल्कुल ऐसा हो रहा है कि इमरान खान ने जब पहले इलेक्शन जीता, प्राइम मिनिस्टर बनने से पहले सिविल डिसोबीडियंस की जो उन्होंने स्कीम भी एक शुरू की थी, लोगों को कहा था कि आप टैक्सेस नहीं करें, तो वो मुल्क को नुकसान पहुंचा रहे हैं। और वो किसी तरह चाह रहे हैं कि हुकूमत अगर कलेप्स होती है, मईशत कलेप्स होती है, मगर उसका नुकसान जो है वो पाकिस्तान मुस्लिम लीग नून को नहीं होगा, उसका नुकसान पाकिस्तान को होगा और पाकिस्तान के लोगों को होगा। जी इज़हार साहब, इकोनॉमी के हवाले से हिन वक्त मुफ्ता इस्माइल जो लंडन में मौजूद है, IMF के डेलीगेशन से गालियों करण लाइ हू लंडन पहुता आहिनि। तव्हां सम्झो था त इकोनॉमी जो जेको एतिरो वॾो चैलेंज आहे उहा मौजूदा हुकूमत उन मामले खे हल करे सघंदी? ॾिसो, हिकिड़ो त आउं सम्झा ॻाल्हियूं समहाउ के नतीजे ते पहुचंदियूं ऐं ॿई पासे हिकिड़ी ज़िम्मेवारी जो अहसासु बि आहे ऐं $1 अरब पाकिस्तान खे जेका क़िस्त मिलणी आहे उहा बि मिली वेंदी। ऐं हिन जेको पेट्रोलियम वारो मामिलो आहे इन ते हिकिड़ी पंहिंजी राय ॾियणु चाहियां थो जी जी त इन खे ॾिसणो पवंदो ॿिनि डायमेंशन सां। बेग साहब हुन जो थोरो ज़िक्र बि करे विया त हिन में बेनिफिशियरी असल में उहो वॾी गाॾी वारो आहे जंहिं वटि पैसा बि आहिनि, दौलत बि आहे, तॾहिं हुन एॾी वॾी गाॾी वरिती आहे।
ऐं पोइ बि हुनखे 20 रुपया या 30 रुपया, के चवनि था 21 रुपए जो फ़र्क़ु आहे, के चवनि था 30 रुपए जो फ़र्क़ु आहे, बहरहाल जेको बि आहे सो उनजो बेनिफिट थिए थो। इन जो हिकिड़ो वायबल तरीक़ो इहो बि आहे, सरकार वटि सॼे मुल्क में PSO जा पेट्रोल पंप आहिनि जेके हुनजे हथ वस आहिनि। सरकार इहो करे सघे थी त जेके नंढियूं गाॾियूं आहिनि 800 सीसी ताईं जूं प्लस मोटरसाइकिलूं या नॉन कमर्शियल गाॾियूं जेके नंढियूं आहिनि जेतिरियूं बि, उन्हनि खे इहो प्रोविजन ॾियनि त उहो ॾींहं में हिकु दफ़ो कंहिं पंहिंजी शनाख्त कार्ड जे नंबर ते या कंहिं शइ ते कोई अहिड़ो मैकेनिज़म ठाहिनि, क्विकली ठाहे सघनि था, छाकाणि त हाणे शयूं डिजिटल थी वियूं आहिनि, मोबाइल नंबर ते माण्हू जो नालो रजिस्टर्ड थिए थो, सो उन जे ज़रिए ॾींहं में हिकु दफ़ो उनखे हिकिड़ो ख़ासि तादाद में पेट्रोल ॾिनो वञे, जीअं यूटिलिटी स्टोर्स ते शयूं ॾिनियूं थी वञनि। हिकिड़ी इहा हिकमत अमली ज़रूरु ठाहिनि, छाकाणि त जंहिं अंदाज़ में ॻाल्हि थी हले त 30, 40, 50 रुपया पेट्रोल ते वधंदा त पोइ उन माण्हूअ ते तमामु घणो हुनजो असरु पवंदो। ऐं हू वरी पंहिंजो सोसाइटीअ में जिते जिते हुनजो अगरि को रेड़े वारो को कारोबार वारो हूंदो, उहो वरी छा कंदो जो फौरी पंहिंजी मर्ज़ी सां शयुनि जा अघु वधाए छॾींदो। तमाम नतीजे में सूठी तजवीज़ है। इश्ताक बेग साहब, क्या ये मुमकिन है कि इस तरह का कोई प्रोविजन एक जो मोटरसाइकिल चलाते हैं और 800 सीसी से आवाज आ कम रही थी गाड़ियों वालों आपको? को इस तरह का कोई जैसे यूटिलिटी स्टोर्स पे मैकेनिज्म है, इस तरह का मैकेनिज्म हो जिससे उसको फायदा मिल सके? देखिए, पूरी दुनिया में इस तरह का मैकेनिज्म कभी नहीं होता कि एक पेट्रोल पंप पे 2 प्राइस के ऊपर वो पेट्रोल जो है वो दिया जाए, और जो बड़ी गाड़ियां हैं उसको तो नॉर्मल रेट पे दें, और सब्सिडाइज जो हैं वो छोटे जो लोग हैं उनको दिया जाए। मेरे ख्याल से दुनिया में कहीं नहीं होता। मगर एक इसका दूसरा तरीका जो किया है, देखिए जब शहबाज शरीफ साहब आए, शहबाज शरीफ साहब से हमेशा जब भी वो कराची आते हैं, बल्कि मैंने उनको रिसीव भी किया, उन्होंने ये कहा कि जी मैंने आते के साथ ही जो मिनिमम वेज है वो लोगों की बढ़ा दी है और पेंशन भी बढ़ा दी है। देखिए, जब आप गरीब आदमी की वेज को बढ़ाएंगे ना, प्रॉब्लम हमारे यहाँ ये नहीं हो रहा कि हमारे इंटरनेशनल प्राइसेस अगर बढ़ रहे हैं तो हमारा पेट्रोल का प्राइस बढ़ रहा है। हमारा प्रॉब्लम ये हो रही है कि एक आदमी जिसकी सैलरी 30 से 40 हजार रुपए है, वो अफोर्ड नहीं कर सकता। तो अब उसका दूसरा तरीका यह है कि हम अगर उसकी सैलरी के अंदर इजाफा करते हैं, कुव्वत खरीद के अंदर हम उसका इजाफा करते हैं, तो इससे क्या होगा कि कम से कम उसको जो ज्यादा पैसे देने पड़ रहे हैं प्राइस बढ़ने की वजह से, वो कम से कम सस्टेन कर लेगा। तो मेरे ख्याल है कि इस पे नून ने तवज्जो दी है, बल्कि 5,000 रुपए जो है वो बढ़ाए हैं। मेरे ख्याल है कि थोड़े वक्त के बाद जब हमारी हालात पोजीशन होती है, हमें और गरीबों की तनख्वाहें जो हैं उसके अंदर इजाफा करना चाहिए, ताकि वो महंगाई जो है उसको सस्टेन कर सकें। जी, लास्ट क्वेश्चन इश्ताक बेग साहब, सीपेक अथॉरिटी को खत्म करने का फैसला किया गया है। एहसन इकबाल ने कहा है कि जल्द समरी जो है वो वज़ीर-ए-आज़म को भेजी जाएगी। इस हवाले से जो हजम बनता है चीनी सरमाएकारों का वाजपात का, वो 300 अरब रुपए का हजम है। इस फैसले को आप कैसे देखते हैं? देखिए, सीपेक के साथ बहुत बड़ा ज्यादती हुई है, और ये सीपेक के साथ नहीं हुई है, ये पाकिस्तान के साथ ज्यादती हुई है। जब इमरान खान साहब आए और उन्होंने ट्रंप से मुलाकात की और एक दूसरे को गले लगाया, तो उनके गलतफहमी उनको ये हो गई कि ट्रंप उनके बहुत अच्छे दोस्त बन गए हैं। और आने के बाद उन्होंने 2 चीजों पे कॉम्प्रोमाइज किया, एक कश्मीर पे और एक उनको कहा गया कि जी आप सीपेक को स्लो कर दें। मेरे पास इमरान खान के जो मिनिस्टर हैं कॉमर्स के जो थे, रियाज दाऊद वगैरह और असद उमर, इनकी तकरीरें हैं जिसमें इन्होंने कहा है कि जी हम रिव्यू करेंगे सीपेक को और हम स्लो डाउन करेंगे। और इन्होंने जी ऐसा स्लो डाउन किया कि सीपेक के ऊपर ये 3.5-4 सालों के अंदर कोई प्रोग्रेस एक पैसे की नहीं हुई है। अथॉरिटी गैर इसकी फाल वजह से बन चाइना गई। भी जो था वो बहुत हमसे नाराज है। आज अगर सीपेक के ऊपर 3.5 सालों में प्रोग्रेस होती, और हमने ये सिर्फ इस वजह से किया कि हमने अपने दुश्मनों को खुश करने के लिए किया, अमेरिका को खुश करने के लिए कहा। ट्रंप साहब ने खुले लफ्जों में ये कहा था कि जी सीपेक जो है वो हमें एक्सेप्टेबल नहीं है। इंडिया भी हमेशा खुले लफ्जों में ये कहता था कि पाकिस्तान को जो सीपेक जो है वो कंटिन्यू नहीं रखना चाहिए, और हमने अपने दुश्मनों की बातों को माना और सीपेक के साथ हमने बहुत बड़ा एक जुल्म किया, ज्यादती की है। मगर ये हुकूमत जो है वो सीपेक के लिए सबसे पहले, और आपको सुन के खुशी होगी, जब शहबाज शरीफ साहब कराची आए और मेरी उनसे मुलाकात हुई, तो उनका पहला दौरा जो है वो उम्रे के लिए है और दूसरा दौरा चाइना का है, जहां पे वो जाके
शहबाज शरीफ साहब को चाइना में बड़ा पसंद किया जाता है, उनकी स्पीच को बहुत पसंद किया जाता है। वो उन्हें ये यकीन दिलाएंगे कि सर अगर हमारे से 3.5 साल में जो कटौतियां हुई हैं, हम उनको यकीन दिलाएंगे कि हम इंशाल्लाह अब इसको बड़ी तेजी के साथ हम इसको कंप्लीशन की तरफ लेके जाएंगे, क्योंकि पाकिस्तान की जो बका है वो सी पैक के अंदर है। चाइना एक हमारा अच्छा दोस्त है, हमें किसी हालत में भी सी पैक को स्लो डाउन भी नहीं करना चाहिए और ना ही इसको रिविजिट करना चाहिए। महिरबानी हिते प्रोग्राम जो वक्त पुजाणी खे पोइ तो इश्ताक बेग साहब तव्हांजी महिरबानी। इज़हार सुमरो साहब असांखे स्काइप ते जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। मुमताज़ अली चांग पीपल्स पार्टी जे MP असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।